ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 27/1/2025। सच मिठा मिठा भावतर चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांजी जॾहिं कर्मातीत अवस्था थींदी तॾहिं विष्णुपुरी में वेंदव। पास विद ऑनर्स थियण वारा ॿार ई कर्मातीत ठहींदा आहिनि। पास विद ऑनर्स थियण वारा ॿार ई कर्मातीत ठहींदा आहिनि। प्रश्न आहे तव्हां ॿारनि खे ॿई बाप कहिड़ी महिनत कंदा आहिनि? तव्हां ॿारनि ते ॿई बाप कहिड़ी महिनत कंदा आहिनि? उत्तर आहे ॿार स्वर्ग जे लाइक़ु ठहनि, सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण ठाहिण जी महिनत बाप दादा ॿई कंदा आहिनि। इहे जीअं तव्हांखे डबल इंजन मिली आहे अहिड़ी वंडरफुल पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि जंहिंसां त 21 जन्मनि जी बादशाही पाए वठंदा आहियो। गीता बचपन जा ॾींहं भुलाए न ॾिजो। ओम शांति। मिठे मिठे सिकी लदे ॿारनि गीत ॿुधियो। ड्रामा प्लान अनुसार ईअं ई गीत सेलेक्ट कयल आहिनि। मनुष्य चकित थींदा आहिनि कि इहे छा नाटक जा रिकॉर्ड ते वाणी हलाईंदा आहिनि। इहे पोइ के प्रकार जो ज्ञान आहे? शास्त्र वेद उपनिषद आदि छॾे ॾिना आहिनि। हाणे रिकॉर्ड जे मथां वाणी हलंदी आहे। इहे बि तव्हां ॿारनि जी ॿुद्धि में आहे कि असां बेहद जे बाप जा ठहिया आहियूं, है न। इहे बि असांजी ॿुद्धि में आहे कि असां बेहद जे बाप जा ठहिया आहियूं जंहिंसां अतींद्र सुख मिलंदो आहे। अहिड़े बाप खे भुलिजणो न खपे। बाप जी यादि सां ई जन्म जन्मांतर जा पाप दग्ध थींदा। ईअं न हुजे जो यादि खे छॾे ॾियो ऐं पाप रहिजी वञनि, पोइ पद बि कम थी वेंदो। ईअं अहिड़े बाप खे त सुठी रीति यादि करण जो पुरुषार्थ करिणो आहे जंहिंजी यादि सां असांजा जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वञनि। त हाणे असांखे बाप खे यादि छो करिणो आहे? ताकी पाप कम थी वञनि, ख़तमु थी वञनि। जीअं सगाई थींदी आहे त पोइ हिक ॿिए खे यादि कंदा आहिनि न। तव्हांजी बि सगाई थी आहे। पोइ जॾहिं तव्हां कर्मातीत अवस्था खे पाईंदा आहियो तॾहिं विष्णुपुरी में ईंदा आहियो। हाणे शिव बाबा बि आहे, प्रजापिता ब्रह्मा बि आहे। 2 इंजन मिली आहे, हिकु निराकार ॿियो साकारी। ॿिन्हिनि जी ॿई महिनत कंदा आहिनि कि ॿार स्वर्ग जे लाइक़ु ठही वञनि, सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण ठही वञनि। हिते इम्तिहान पास करिणो आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। इहे पढ़ाई ॾाढी वंडरफुल आहे भविष्य 21 जन्मनि जे लाइ। ॿी पढ़ाई हूंदी आहे मृत्यु लोक जे लाइ। इहा पढ़ाई आहे अमर लोक जे लाइ। हुन जे लाइ पढ़णो त हिते ई आहे न। जेसिताईं आत्मा पवित्र न ठहे तेसिताईं सत्युग में वञी न सघे। हिन करे बाप संगम ते ई ईंदा आहिनि। इनखे ई चइबो आहे पुरुषोत्तम कल्याणकारी युग। जबकि तव्हां कौड़ी सां हीरे जहिड़ा ठहींदा आहियो। इन करे श्रीमत ते हलंदा रहो। श्री श्री शिव बाबा खे चइबो आहे न। माला जो अर्थ बि बाबा सम्झायो आहे। मथे में फूल आहे शिव बाबा, पोइ आहे युगल मेरू, प्रवृत्ति मार्ग आहे न, पोइ आहे दाना जो विजय पाइण वारा आहिनि। उन्हनि जी ई रुद्र माला, पोइ विष्णु जी माला ठहींदी आहे। हिन माला जो अर्थ कोई बि ॼाणंदो न आहे। बाप वेई सम्झाईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे कौड़ी सां हीरे जहिड़ो ठहिणो आहे। 63 जन्म तव्हां बाप खे यादि कंदा आया आहियो। हाणे तव्हां आशिक़ आहियो हिकु माशूक जा। सभु भक्त आहिनि, हिकु भॻवानु आहे। पतियुनि जो पति बापनि जो बाप हिकु ई आहे।
तव्हां ॿारनि खे राजाउनि जो राजा ठाहींदा आहिनि, ख़ुदि न ठाहींदा आहिनि। बाप बार बार सम्झाईंदा आहिनि। बाप जी यादि सां ई तव्हांजा जन्मांतर जा पाप भस्म थींदा। साधु संत त चई ॾींदा आहिनि आत्मा निर्लेप आहे। बाप सम्झाईंदा आहिनि संस्कार सुठा व बुरा आत्मा में ई हूंदा आहिनि। उहे चई ॾींदा आहिनि बसि जाते ॾिस तू ई तू, सभु भगवान ही भगवान आहे। भगवान जी सभु लीला है। बिल्कुलु ई वाम मार्ग में गंदा थी वेंदा आहिनि। ईअं मत ते ई लाखों मनुष्य हलनि था। इहे बि ड्रामा में नूंदा। हमेशह बुद्धि में 3 धाम यादि रखो। शांति धाम जाते सां आत्मायूं रहंदा आहिनि। सुखधाम जाता जे लाइ था पुरुषार्थ करो था। दुखधाम शुरू थींदो आहे अधु कलाक पोइ। भॻवान खे चइबो आहे हेवनली गॉड फादर। उहो कोई हेल्थ स्थापना न कंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि मां त सुखधाम जी स्थापना कंदो आहियां। बाक़ी हार और जीत जो खेल आहे। तव्हां ॿार श्रीमत ते हली करे हाणे माया रूपी रावण ते जीत पाईंदा आहियो। बाप चवंदा आहिनि मां त हाणे सुखधाम जी स्थापना करां थो। बाक़ी हार ऐं जीत जो खेल आहे, है न। इहा हार ऐं जीत जो खेल आहे। तव्हां ॿार श्रीमत ते हली करे माया रूपी रावण ते जीत था पायो। पोइ अधु कलाक पोइ रावण राज्य शुरू थींदो आहे। तव्हां ॿार हाणे युद्ध जे मैदान ते आहियो। इहा बुद्धि में धारण करिणो आहे। पोइ ॿियनि खे सम्झाइणो आहे। अंधनि जी लाठी ठही घर जो रास्तो ॿुधाइणो आहे। शिव जी सभु हुन घर खे भुलिजे। चवंदा बि आहिनि कि हिकु नाटक आहे, परंतु हिननि जी आयु लाखों हज़ारों वर्ष चई ॾींदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि रावण तव्हांखे केतिरो अंधो ठाहे छॾियो अथई। हाणे बाप सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। बाप खे ई नॉलेजफुल चइबो आहे न। हिन जो अर्थ इहे न कि हर हिक जे अंदरि खे ॼाणण वारो। उहो त रिधी सिधी वारा सीखंदा आहिनि जो तव्हांजे अंदरि जी ॻाल्हियूं ॿुधाए ॾींदा आहिनि। नॉलेजफुल जो अर्थ इहो न आहे कि उहो सभिनि जे अंदरि जी ॼाणनि। नॉलेजफुल जो अर्थ आहे कि बाबा सृष्टि जे आदि मध्य अंत जो ॼाणंदा आहिनि ज्ञान। ये त बाप जी महिमा आहे। वो ज्ञान जो सागर, आनंद जो सागर आहे। मनुष्य त चई ॾींदा आहिनि कि वो अंतर्यामी आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो कि वो त टीचर आहिनि, असांखे पढ़ाइनि था। उहो रूहानी बाप बि आहिनि, रूहानी सतगुरु बि आहिनि। उहे जिस्मानी टीचर गुरु हूंदा आहिनि, सो बि अलॻि अलॻि हूंदा आहिनि। टई हिकु थी न सघनि। करे करे कोई बाप टीचर बि हूंदो आहे, गुरु त न थी सघे। उहो त पोइ मनुष्य आहे न। त जेका दुनिया में भले कंहिंजो बाप टीचर थी सघंदो आहे, गुरु न थी सघंदो आहे। हिते त सुप्रीम रूह परमपिता परमात्मा पढ़ाईंदा आहिनि। आत्मा खे परमात्मा न चईंदासीं, इहो बि कोई सम्झंदो न आहे। चईंदा आहिनि परमात्मा अर्जुन खे साक्षात्कार कराईं त हुन चईं बसि करो, असां एतिरो तेज़ सहन न करे सघंदा आहियूं। इहे जो सभु ॿुधो आहे त सम्झंदा आहिनि परमात्मा एतिरो तेजोमय आहे। अॻियां बाबा वटि ईंदा हुया त साक्षात्कार में हली वेंदा हुया। चईंदा हुया बसि करो, ॾाढो तेज़ आहे, सहन न करे सघंदा हुया। जो ॿुधो आहे उहो ई कंदा आहिनि। उहो ई बुद्धि में भावना रहंदी आहे। बाप चईंदा आहिनि जो जे भावना सां यादि कंदा आहिनि, मां उन्हनि जी भावना पूरी करे सघंदो आहे। कोई गणेश जो पुजारी हूंदो त उनखे गणेश जो साक्षात्कार कराईंदो आहियां।
साक्षात्कार थियण सां सम्झंदा आहिनि बसि असां मुक्तिधाम में पहुची विया, परंतु न, मुक्तिधाम में कोई वञी न सघे। नारद जो बि मिसाल आहे न, बाबा चईंदा आहिनि उहा त शिरोमणी भगत ॻायल आहे। उन्हनि पुछियो मां असां लक्ष्मी खे वरे सघंदा आहियूं? त चई पंहिंजी शक्ल त ॾिसो। भक्त माला बि हूंदी आहे, फीमेल्स में मीरा, मेल्स में नारद मुख्य ॻायल आहे। हिते पोइ ज्ञान में मुख्य शिरोमणी आहे सरस्वती मम्मा। नंबरवार त हूंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि माया सां ॾाढो ख़बरदार रहणो आहे। माया अहिड़ो उल्टो कमु कराए वठंदी आहे, पोइ अंत में ॾाढो रोइणो पछताइणो पवंदो आहे। भॻवानु आयो, असां वरसो वठी न सघियासीं, पोइ प्रजा में बि दास वञी करे ठहींदा। पुठियां पढ़ाई त पूरी थी वेंदी आहे, पोइ ॾाढो पछताइणो पवंदो आहे। इन करे बाप चईंदा आहिनि पहिरियों खां ई सम्झायां थो कि पोइ पछताइणो न पए। जेतिरो बाप खे यादि कंदा रहंदा त योग अग्नि सां पाप भस्म थींदा वेंदा। बाबा जी यादि सां योग अग्नि में पाप भस्म थींदा रहंदा। आत्मा सतो प्रधान हुई, पोइ हुन में खाद पाईंदे पाईंदे हाणे तमो प्रधान थी आहे। गोल्डन, सिल्वर, कॉपर, आयरन नाम बि आहे। हाणे आयरन एज सां पोइ गोल्डन एज में वञिणो आहे। पवित्र ठहिण बग़ैर आत्मा वञी न सघे, है न। पवित्र ठहिण बग़ैर आत्मा पंहिंजे घर वञी न सघे। सप्तक में प्योरिटी हुई त पीस प्रॉस्पेरिटी बि हुई। हिते प्योरिटी न आहे त पीस प्रॉस्पेरिटी बि न आहे। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। त बाप सम्झाईंदा आहिनि इहे बचपन जा ॾींहं भुलिजो न। बाप एडॉप्ट कयो आहे न, ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कंदा आहिनि। इहे एडॉप्शन आहे। स्त्री खे एडॉप्ट कंदा आहिनि न, बाक़ी ॿारनि खे पोइ क्रिएट कंदा आहिनि। स्त्री खे एडॉप्ट कंदा आहिनि, ॿारनि खे क्रिएट कंदा आहिनि। स्त्री खे रचना न चईंदासीं। बाबा चवनि था कि स्त्री खे रचना न चईंदासीं, बाक़ी ॿारनि खे पोइ क्रिएट कंदा आहिनि। स्त्री खे रचना न चईंदासीं। इहे बाप बि एडॉप्ट कंदा आहिनि कि तव्हां असांजा उहे ई ॿार आहियो जेके कल्प पहिरियों एडॉप्ट कयो हुयो। एडॉप्टेड ॿारनि जो ई नाम, एडॉप्टेड ॿारनि खे ई बाप सां वरसो मिलंदो आहे। उच ते उच बाप सां उच ते उच वरसो मिलंदो आहे। इहे आहे ही भॻवानु। पोइ सेकेंड नंबर में लक्ष्मी नारायण सतयुग जा मालिक हूंदा। हाणे त सतयुग जा मालिक ठहो था, हाणे संपूर्ण अञा ठहिया न आहियो, ठहो था। पावन ठही करे पावन ठाहिणो आहे। इहे रूहानी सची सेवा आहे। ख़ुदि बि पावन ठहो, ॿियनि खे बि ठाहियो। तव्हां हाणे रूहानी सेवा कंदा आहियो, हिन करे तव्हां ॾाढा ऊच आहियो। शिव बाबा पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि, तव्हां बि पावन ठाहींदा आहियो। रावण केतिरो तुच्छ बुद्धि ठाहे छॾियो अथई। हाणे बाप असांखे लाइक़ु ठाहे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। हाणे बाप असांखे लाइक़ु ठाहिनि था। अहिड़े बाप खे पोइ पथर टिकर में कीअं चई सघंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे खेल ठहियलु आहे, कल्प पोइ बि ईअं ई थींदो। हाणे ड्रामा प्लान अनुसार मां हिन सृष्टि ते आयो आहियां तव्हांखे सम्झाइणु। इन में जरा बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। बाबा हिकु सेकेंड बि देरी न कंदा आहिनि। जीअं बाबा जो रीइनकॉर्नेशन थींदो आहे, ईअं तव्हां ॿारनि जो बि रीइनकॉर्नेशन थींदो आहे। तव्हां अवतरित आहियो न। हाणे असां बाबा चईंदा आहिनि न असांजो मरजीवा जन्म, पुराणे सां मरी हाणे नए में जीऊं था। त असांजी इहा अवतरण थींदो आहे न, रोज़ु मथां खां हेठि ईंदा आहियूं। आत्मा हिते अची करे पोइ साकार पाठ वॼाईंदी आहे। इनखे चइबो आहे अवतरण। मथां खां हेठि आया आहियो न पाठ वॼाइण। बाबा जो बि दिव्य अलौकिक जन्म
बाप कुझु चईंदा आहिनि, मूंखे प्रकृति जो आधार वठिणो पवंदो आहे, मां हिन तन में प्रवेश कंदो आहियां, इहो मुंहिंजो मुक़ररु तन आहे। इहो ॾाढो वॾो वंडरफुल खेल आहे। हिन नाटक में हर हिक जो पार्ट नूंदल आहे, जो वॼाईंदा ई ॾईंदा आहिनि। 21 जन्मनि जो पार्ट पोइ ईअं ई वॼाईंदा, ताकि क्लियर नॉलेज मिली आहे न, है न। 21 जन्मनि जो पार्ट पोइ असां ईअं ई वॼाईंदासीं, असांखे क्लियर नॉलेज मिलंदी आहे, सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। महारथियुनि जी बाबा महिमा त कंदा आहिनि, इहे जो ॾेखारींदा आहिनि पांडव ऐं कौरवनि जी लड़ाई थी, इहे सभु बनावटी ॻाल्हियूं आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो उहा जिस्मानी डबल अहिंसक, तव्हां आहियो रूहानी, उहो जिस्मानी डबल हिंसक आहे, असां आहियूं रूहानी डबल अहिंसक। मतिलबु न काम कटारे हलाइण वारा, न बाहुबल जी लड़ाई करण वारा, असां आहियूं रूहानी डबल अहिंसक। बादशाही वठण जे लाइ ॾिसो तव्हां वेठा कीअं आहियो, ॼाणंदा आहियो बाप जी यादि सां विक्रम विनाश ईंदा, इहे ई फुरनो लॻल आहे न। महिनत सॼी यादि करण में आहे। हिन करे भारत जो प्राचीन योग ॻायल आहे न, उहो ॿाहिरि वारा बि इहे भारत जो प्राचीन योग सिखणु चाहींदा आहिनि। सम्झंदा आहिनि कि सन्यासी माण्हू असांखे योग सिखलाइनि, वास्तव में उहे सिखलाईंदा कुझु न आहिनि। उन्हनि जो सन्यास आहे हठ योग जो। तव्हां आहियो प्रवृत्ति मार्ग वारा, तव्हांजी शुरू में ई किंगडम हुई, हाणे अंत आहे, हाणे त पंचायती राज्य आहे न, दुनिया में अंधकार त ॾाढो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे त खूने नायक खेल थियणो आहे, इहे बि हिकु खेल ॾेखारींदा आहिनि। इहे त बेहद जी ॻाल्हि आहे न, केतिरा खून थींदा, नेचुरल क्लैमिटीज़ थींदी, केतिरा खून थींदा, नेचुरल क्लैमिटीज़ थींदी, सभिनि जो मौत थींदो आहे न, इनखे खूने नायक चइबो आहे। इन में ॾिसण जी ॾाढी हिमत खपे, डरपोक त झटि बेहोश थी वेंदो, इन में निडरपन ॾाढो खपे। तव्हां त शिव जी शक्तियूं आहियो न, शिव बाबा आहे सर्वशक्तिवान, असां उन्हनि जी शक्ति वठंदा आहियूं, पतत खां पावन ठाहींदा आहियूं, युक्ति बाप ई ॿुधाईंदा आहिनि, है न। बाबा असांखे पतत खां पावन ठाहींदा आहिनि, बाबा युक्ति बाप ई ॿुधाईंदा आहिनि, बाप बिल्कुलु सिंपल राय ॾींदा आहिनि। ॿार तव्हां सतो प्रधान हुयो, हाणे तमो प्रधान ठहिया आहियो, हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पतत खां पावन सतो प्रधान ठही वेंदो। आत्मा खे बाप सां गॾु योग लॻाइणो आहे त पाप भस्म थी वञे। आत्मा खे बाप सां योग लॻाइणो आहे, छो? ताकी पाप भस्म थी वञे। अथॉरिटी बि बाप ई आहे। चित्रनि में ॾेखारींदा आहिनि विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो, उन्हनि द्वारा वेही सभु शास्त्रनि जो राज सम्झाई। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा ठहींदा आहिनि। ब्रह्मा द्वारा स्थापना कंदा आहिनि, जो स्थापना थी पोइ हुनजी पालना बि ज़रूरु कंदा। इहे सभु सुठी रीति सम्झाइबो आहे। जो सम्झंदा आहिनि उन्हनि जो इहो ख़्यालु रहंदो आहे कि रूहानी नॉलेज कीअं सभिनि खे मिलणी खपे। असां वटि धन आहे त छो न सेंटर खोलो। बाप चईंदा आहिनि सुठो किराए ते ई मकान वठी वठो, इन में हॉस्पिटल कम यूनिवर्सिटी खोलो। योग सां आहे मुक्ति, ज्ञान सां आहे जीवन मुक्ति, 2 वरसा हूंदा आहिनि न। हिन में सिर्फ़ु 3 पैर पृथ्वी जा खपनि, ॿियो कुझु बि न खपे। गॉडली फादरली यूनिवर्सिटी खोलो,
विश्वविद्यालय व यूनिवर्सिटी ॻाल्हि त हिकु ई आहे न। इहा मनुष्य खां देवता ठहिण जी केॾी वॾी यूनिवर्सिटी आहे। पुछंदा आहिनि तव्हांजो ख़र्चो कीअं हलंदो आहे। अरे बीके जे बाप खे एतिरा ढेर ॿार आहिनि त तव्हां पुछण आया आहियो। बोर्ड ते ॾिसो छा लिखियलु आहे। ॾाढी वंडरफुल नॉलेज आहे। बाप बि वंडरफुल आहे। विश्व जो मालिक तव्हांखे कीअं ठाहींदा आहिनि, तव्हां कीअं ठहींदा आहियो। शिव बाबा खे चईंदा आहिनि श्री श्री, शो जी ऊच ते ऊच आहे न। लक्ष्मी नारायण खे चईंदा श्री लक्ष्मी श्री नारायण। इहे सुठी रीति धारण करण जी ॻाल्हियूं आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे राजयोग सेखारींदो आहियां। इहा सची सची अमर कथा। सिर्फ़ु हिकु पार्वती खे थोरी अमर कथा ॿुधाईंदासीं। केतिरा ढेर मनुष्य अमरनाथ ते वेंदा आहिनि। तव्हां ॿार बाप वटि आया आहियो रिफ्रेश थियण। पोइ सभिनि खे सम्झाइणो आहे, वञी करे रिफ्रेश करिणो आहे, सेंटर खोलंदा वञो। बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु 3 पैर पृथ्वी वठी करे हॉस्पिटल कम यूनिवर्सिटी खोलंदा वञो त ॾाढनि जो कल्याण थींदो। इन में ख़र्चो त कुझु बि न आहे न। हेल्थ वेल्थ ऐं हैप्पीनेस हिकु सेकेंड में मिली सघंदी आहे असांखे। ॿार ॼमियो वारिस, तव्हांखे बि निश्चय थियो विश्व जा मालिक ठहियो। पोइ आहे सॼो पुरुषार्थ ते मदार। मतिलबु असां स्वर्ग में त अचण जी टिकट मिली वई न। पोइ एयर कंडीशन टिकट वठण जे लाइ पुरुषार्थ करो। एयर कंडीशन जी टिकट कंहिंखे मिलंदी जंहिं वटि सदा विजयी रहण जी मनी हुजे। अच्छा मीठे मीठे सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। अंतिम खूने नायक सीन ॾिसण लाइ ॾाढो निर्भय शक्ति ठहिणो। सर्वशक्तिवान बाप जी यादि सां शक्ति वठणी आहे असांखे। ॿियो आहे पावन ठही करे पावन ठाहिण जी रूहानी सची सेवा करणी आहे। ख़ुदि पावन ठही करे ॿियनि खे पावन ठाहिण जी रूहानी सची सर्विस करणी आहे। डबल हिंसक ठहिणो असांखे। अंधनि जी लाठी ठही सभिनि खे घर जो रास्तो ॿुधाइणो। वरदान। मां मुंहिंजेपन खे समाप्त करे समानता व संपूर्णता अनुभव करण वारा सच्चा त्यागी ठहो। हर सेकेंड हर संकल्प में बाबा बाबा यादि रहे। मांपन समाप्त थी वञे। जॾहिं मां न त मुंहिंजो बि न। मुंहिंजो सुभाउ मुंहिंजो संस्कार मुंहिंजी नेचर मुंहिंजो कमु व ड्यूटी मुंहिंजो नाम मुंहिंजो शान। जॾहिं इहा मां मुंहिंजोपन समाप्त थी वेंदो इहे ई समानता संपूर्णता आहे। जॾहिं इहा मां मुंहिंजोपन समाप्त थींदो त बाप ऐं असां में समानता अची वेंदी। त इहा समानता ऐं संपूर्णता आहे। जॾहिं मां मुंहिंजोपन जो त्याग ही वॾे खां वॾो सूक्ष्म त्याग। इहा मां मुंहिंजोपन जो त्याग वॾे खां वॾो सूक्ष्म त्याग। हिन मापन जे अश्व खे अश्वमेघ यज्ञ में स्वाहा करो। तॾहिं अंतिम आहुति पईंदी ऐं विजय जा नगाड़ा वॼंदा।
स्लोगन आहे हाजी करे सहयोग जो हथ वधाइण अर्थात दुआनि जी माला पाइण। मनसा सेवा जे लाइ स्लोगन आहे मनसा द्वारा प्रकाश तॾहिं ॾेई सघंदा जॾहिं निरंतर हिकरस स्थिति हूंदी है न। मनसा द्वारा प्रकाश बि तॾहिं ॾेई सघंदा जॾहिं निरंतर हिकरस स्थिति हूंदी। इन जे लाइ पहिरियों व्यर्थ संकल्पनि खे शुद्ध संकल्प में परिवर्तन करणो। असांखे छा करिणो आहे हिकरस स्थिति मनसा सेवा जे लाइ सदा हिकरस स्थिति हुजे। इन जे लाइ पहिरियों व्यर्थ संकल्पनि खे शुद्ध संकल्प में परिवर्तन करो। पोइ माया द्वारा अचण वारा अनेक प्रकार जे विघ्ननि खे ईश्वर जे लग्न जे आधार सां समाप्त करो। हिकु बाप ॿियो न कोई हिन पाठ द्वारा एकाग्रता जी शक्ति वधायो। जॾहिं हिकु बाप ॿियो न कोई एकाग्रता जी शक्ति सां असां रहंदासीं त ऑटोमेटिकली हिकरस स्थिति रहंदी। व्यर्थ संकल्प शुद्ध संकल्प में परिवर्तन थी वेंदा है न। माया जे अचण जा सभु गेट बंदि थी वेंदा। सिर्फ़ु असां ऐं बाबा तॾहिं असां ॿियनि खे लाइट माइंड ॾेई सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।